बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम ॿारो, अस्सलाम वालेकुम सर। उम्मीद है बिल्कुल ठीक हूंदो। हिते बि हुजे ख़ुश ऐं आबाद हुजे। अॼु असां पढ़ंदासीं मश्क हल कंदासीं, ठीकु आहे। कल्ह असां सबक़ पढ़ी हुयोसीं पोहे जी अहमियत। हीअ 6वीं क्लास जी सिंधीअ जो किताबु आहे। सबक़ हुयो ॿियो, हुनजी सॼी रीडिंग करे चुका आहियूं असां। ऐं हिन जा हाणे असां मश्क खे हल कंदासीं, ठीकु आहे। मश्क में पहिरियों जेको असांजो सुवालु आहे उहो आहे हेठियल ॾिनल सुवालनि जा जवाब ॾियो। हाणे हीअ सुवाल तव्हांखे आहे ऐं तव्हांजे नोटबुक ते नोट करणा आहिनि, हुनखे लिखणो आहे, ठीकु आहे। हाणे असांजो जेको पहिरियों सुवालु आहे, अलिफ आहे पोरियत लाइ नबी सवेरे छा फरमायो आहे। हाणे सुवालु आहे पोरियत लाइ नबी सवेरे छा फरमायो आहे। हिन जो जवाबु तव्हांखे पंहिंजे किताब में ई मिली वेंदो। पोरियत लाइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पोरियत लाइ फरमायो त पोरियत अल्लाह जो दोस्त आहे। पोरियत अल्लाह जो दोस्त आहे, ठीकु आहे। हीअ पहिरें सुवाल जो जवाबु आहे। सुवालु ॿियो आहे मस्जिद नबूअ जी अॾावत में पाण सॻुरनि कहिड़ो हिसो वरितो। मस्जिद नबवीअ जी अॾावत में पाण सॻुरनि कहिड़ो हिसो वरितो। इन जो जवाबु तव्हांखे हिते मिली वेंदो। मदीने मुनव्वरा जे ॿाहिरां खाई कुट पे वई त पाण उन कुटाईअ में हिसो वरिताईं। इहो ए सुवाल जो आहे। उन खां पोइ आहे मस्जिद नबीअ जी अॾावत थी रही हुई त पाण असाबनि सां गॾु पोरियो कयाईं, ठीकु आहे। हाणे मस्जिद नबी जी अॾावत थी रही हुई त पाण असाबनि सां गॾु पोरियो कयाईं। हाणे हीअ ॿिए सुवाल जो जवाबु आहे। उन खां पोइ हिन सबक़ में छाजी अज़मत बयानु कयल आहे। हिन सबक़ में छाजी अज़मत बयानु कयल आहे। हाणे हिन सबक़ में पोहे जी अज़मत बयानु कयल आहे। इहो तव्हां पाण ई लिखी सघो था। हुनखे हिन सबक़ में पोहे जी अज़मत बयानु कयल आहे। उन खां पोइ सुवालु ॿियो आहे हेठियन लफ़्ज़नि जी माना लिखी पंहिंजे जुमलनि में कमु आणियो। हाणे तव्हांखे लफ़्ज़ लिखियल आहे, उनजी माना लिखणी आहे। उन खां पोइ उनजो हिते तव्हांखे जुमिलो ठाहिणो आहे, ठीकु आहे। पहिरियों लफ़्ज़ आहे निगाह। लफ़्ज़ आहे निगाह। निगाह जी माना हूंदी आहे निहार, सरसरी नज़र। निगाह जी माना आहे निहार, सरसरी नज़र। क़द्र। क़द्र जी माना आहे गुण, मान, दर्जो। क़द्र जी माना छा आहे गुण, मान, दर्जो। रिज़्क़ रोज़ी या खाधो। अॾावत कंहिं इमारत जी बनावट। लुक़्मो गिरह टुकुर भोरो या गभू, ठीकु आहे। हाणे हीअ मां लिखिया आहिनि, तव्हांखे मां ॾेखारियां थी, तव्हां हुनजो स्क्रीनशॉट कढी सघो। उन खां पोइ हुन जा असां जुमिला ठाहींदासीं, ठीकु आहे। जुमिला पाण तमामु आसान आहिनि, हिननि खे जुमिलनि में कमु आणियो। हाणे हीअ लफ़्ज़ माना आहे निगाह, निहार, सरसरी नज़र, क़द्र, गुण, मान, दर्जो। रिज़्क़ रोज़ी, खाधो। अॾावत कंहिं इमारत जी बनावट। लुक़्मो गिरह टुकुर भोरो या गभो। हिन जो तव्हां स्क्रीनशॉट कढो ऐं पोइ हुनखे नोट करे छॾियो, ठीकु आहे। हाणे हिन जा असां जुमिला ठाहींदासीं, ठीकु आहे। हाणे जुमिलो आसानी सां चई सघे थो निगाह यानी निहार। तव्हां पीउ मां औलाद ते शफ़क़त जी निगाह विझंदो आहे। पीउ मां औलाद ते शफ़क़त जी निगाह विझंदो आहे। क़द्र, वॾनि जो क़द्रु करणु घुरिजे। वॾनि जो क़द्रु करणु घुरिजे। रिज़्क़, अलाह जे ॾिनल रिज़्क़ जो शुक्र अदा करणु घुरिजे। अलाह जे ॾिनल रिज़्क़ जो शुक्र अदा करणु घुरिजे। अॾावत, असांजे ॻोठ में मस्जिद जी अॾावत हली रही आहे। असांजे ॻोठ में मस्जिद जी अॾावत हली रही आहे। लुक़्मो, मानीअ खे भोरा भोरा करे खाइणु घुरिजे। मानीअ खे या गिरह खे भोरा भोरा करे खाइणु घुरिजे, ठीकु आहे। हीअ थी विया हिन जा जुमिला। या तव्हां अगरि मूंखे पंहिंजी मर्ज़ीअ सां कहिड़ा बि जुमिला ठाहिणु चाहियो था त उहो बहितर रहंदो। जीअं जीअं तव्हां अगरि पंहिंजा ठाहींदो त उन में अञा वधीक तव्हांजी बहितरी थींदी। तव्हांजी जेको आहे सो
एबिलिटी सोचण जी जेका सलाहियत उहा वधीक ज़ाहिर थींदी, उजागर थींदी। ठीकु आहे। हुन खां पोइ सुवाल टियों आहे, हेठि ॾिनल खाल भरियो। अलिफ असांजे नबी सगोरे पघर जे पोरे खे रिज़्क़ हलाल चयो आहे। मां ही हिते खाल भरे छॾिया आहिनि। असांजे नबी सगोरे पघर जे पोरे खे रिज़्क़ हलाल चयो आहे। हज़रत अली करमुल्लाह वजहो यहूदियुनि जे बाग़नि में मज़दूरी करे गुज़र कंदो हो। हज़रत दाऊद अलैहिस्सलाम ज़िरहूं ठाहे पेट गुज़र कंदो हो। सिंध जे मुहिबुल वतन आलिम मखदूम बिलावल बि कोरको कमु कंदो हो। हाणे ही विया असांजा खाल। हुन खां पोइ सुवाल चोथों आहे, कंहिं बि माण्हूअ साहवारी शइ, जाइ ऐं कम जे आम नाले खे इस्म आम चइबो आहे। कंहिं बि माण्हूअ, यानी ही असांखे इस्म आम जी हिते डेफिनेशन वस्फ़ ॿुधाई वई आहे त इस्म आम छा हूंदो आहे। कंहिं बि माण्हू माना जेके बि हितां माण्हू आहिनि उहे आम माण्हू आहिनि। साह वारियूं शयूं जेके बि आहिनि, बकरी, घोड़ो, गॾ, उहे छा आहिनि, उहे बि इस्म आम आहिनि। शइ थी वई, पेन थी वई, पनो थी वियो, किताब थी वियो, उहे इस्म आम आहिनि। स्कूल आहे, मदरसो आहे, इहे छा आहिनि, जाइ आहे, घर आहे। ऐं कम जे आम नाले से, कम जो आम नालो खे इस्म आम चइबो आहे। ठीकु आहे। हाणे मिसाल ॾियूं त किताब थी वियो, माण्हू, स्कूल, छोकिरो वग़ैरह, इहे छा आहिनि, सभु इस्म आम आहिनि। हाणे हुन खां पोइ लास्ट में अव्हां हिन सबक़ में ॾिनल इस्म आम चूंडे लिखो। हिन सबक़ में जेके बि इस्म आम आहिनि उनखे तव्हां चूंडे करे धारे करे लिखो था। ठीकु आहे। आख़िरी सुवाल असांजो ही हुयो। हाणे सबक़ ॿियो असांजो हिते ई पूरो थियो आहे। तंहिंखां पोइ आहे नेक्स्ट जेको आहे सबक़ टियों आहे नात। इंशाअल्लाह हिन जो हिकु अलॻि वीडियो ठाहे मां पहिरीं हुन जी रीडिंग कंदमि, हुन खां पोइ हुन जी असां मश्क हल कंदासीं। ठीकु आहे। रीडिंग सुठे नमूने सां करे तव्हांखे मां ॾेखारींदमि। अगरि कोई तव्हांखे मुश्किल दरपेश अचे थी त तव्हां मूंखे कमेंट्स करे ॿुधाए सघो था। हुन खां अलावा मुंहिंजो हिकिड़ो ॿियो चैनल आहे बैक टू द बेसिक। उते तव्हां सिंधी सिंधीअ जी पटी उते मां पढ़ाए रही आहियां, सिंधीअ जी बेसिक पढ़ाए रही आहियां, उहो बि तव्हां ॾिसी सघो था। हुन खां अलावा मुंहिंजो ही चैनल आहे, हिन ते जेको बि तव्हांखे कंहिं क़िस्म जो या सिंधी कहिड़े बि दर्जे जो तव्हांखे ज़रूरत आहे, तव्हांजे ॿारनि खे ज़रूरत आहे त तव्हां मूंखे कमेंट्स करे ॿुधाए सघो था। मिलंदासीं वरी ॿिए वीडियो में। टिल देन अल्लाह हाफ़िज़।